वेलकम बैक नाज़रीन। बुलेटिन की बाकायदा शुरुआत कंदासीं। हिन ख़बर से निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक़ काकड़ अॼु 3 ॾींहनि जे दौरे ते यूएई रवानो थींदो। वज़ीर आज़म दौरे दौरान यूएई जे सदर शेख मोहम्मद बिन ज़ैद सां मुलाक़ात कंदो। निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक़ काकड़ पारां मुलाक़ात में सियासी मुआशी मामलनि, वापार ऐं सीड़पकारी वधाइण ते ॻाल्हि ॿोल कई वेंदी। ज़रियनि जो चवणु आहे त मुलाक़ात में सक़ाफ़त, दिफ़ा जे शोबे में सहकार ऐं अवामी राब्ता वधाइण ते बि ख़यालनि जी ॾे वठि थींदी। वज़ीर आज़म जे तर्जुमान मूजिब दौरे दौरान यूएई सां मुख़्तलिफ़ शोबनि में सहकार लाइ मुफ़ाहिमती याददाश्तनामनि ते सयूं थींदियूं। तर्जुमान जो चवणु आहे त दौरे दौरान तवानाई, ॿेटनि ते सहकार, वेस्ट वाटर ट्रीटमेंट ऐं ग़िज़ाई तहफ़्फ़ुज़ जा शोबा शामिल आहिनि। परॾेही खाते जे तर्जुमान मूजिब लॉजिस्टिक, खाणुनि, हवाबाज़ी, बैंकारी ऐं माली सर्विसिस जा शोबा बि शामिल आहिनि। पाकिस्तान यूएई जे दोस्ती पुराणी हर ॾुखे वक़्त में आज़मायल आहे। मेयर कराची बैरिस्टर मुर्तज़ा वहाब सफारी पार्क में ज़िप लाइन जो इफ़्तिताह करे छॾियो। संदसि चवणु आहे त इहा कराचीअ जी पहिरीं फ्लाई ज़िप लाइन आहे। उन खां अॻु उन पार्क में डाइनो सफारी पार्क बणाए चुका आहियूं। ज़िप लाइन जे इफ़्तिताह खां पोइ मीडिया सां ॻाल्हाईंदे मुर्तज़ा वहाब चयो त कराची जे शहरियुनि खे तफ़री सहूलियतूं फ़राहम करण लाइ कोशिशूं करे रहिया आहियूं। मेयर कराची जो चवणु हो त 7 ज़िलनि में हिक जहिड़ा तरक़ियाती कम जारी आहिनि। तफ़रीह जूं अहिड़ियूं सहूलियतूं ॾींदासीं जो शहरियुनि खे दुबई ऐं थाईलैंड वञण जी ज़रूरत न पवंदी। हुन चयो त कराची वासियुनि खे हॉर्स राइडिंग जी सहूलियत फ़राहम कई वेंदी। घणा कम सुस्ती जो शिकार आहिनि। एडवेंचर पार्क खे बि बहाल कंदासीं। मेयर कराची जो चवणो त सफारी पार्क में घोड़े सवारी जो सिलसिलो बि जल्द शुरू कयो वेंदो। असांजो टारगेट आहे त शहर में वधीक पार्क्स खोलिया वञनि। बैरिस्टर मुर्तज़ा वहाब जो चवणो त असां सभु चाहियूं था त कराचीअ जूं रौनकूं बहाल थियनि। गुज़िरियल ॾींहुं बाहि लॻी त कैंटोनमेंट बोर्ड जी टीम उते न हुई। उन बिल्डिंग जो नक्शो बि कैंटोनमेंट बोर्ड पास कयो हो। मेयर कराची चयो त पहलवान ॻोठ में नालो ठीकु कयो, उहो बि कैंटोनमेंट जो इलाइक़ो आहे। कमु करण बावजूदि असां ई तनक़ीद जे वकड़ में अची वेंदा आहियूं। मेयर कराची वधीक चयो त माण्हू चवनि था त अरिड़हीं तरमीम ख़राबु आहे, कहिड़ी ख़राबी आहे इहो नथा ॿुधाइनि। कराची वारनि खे नज़र अची वियो आहे त मसइलो अख़्तियारनि जो न पर नियत जो हो। मेयर कराची जो चवणो हो त लॻे थो त चर्चियुनि जी डिप्टी मेयर सां का दुश्मनी थी वई आहे। गटर जे ढक में 3.5 किलो लोह हूंदो आहे जेको विकिरो थींदो आहे। गटरनि जा ढक चोरी थी रहिया आहिनि त पुलिस खे हरकत में अचणु घुरिजे। मुर्तज़ा वहाब जो चवणो त ढक लॻाइण जो न पर संभालण जो मसइलो आहे। जेतिरा ढक घुरिजनि आउं ॾींदुसि। इहो ॾिसण जी ज़रूरत आहे त ढक केरु चोरी करे रहियो आहे। मेहड़ भरिसां छापे दौरान मुबैना मुक़ाबले में हिकु ॾोहारी मारिजी वियो, जंहिंजो लाश अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। पुलिस जो चवणु आहे त नओं ॻोठ रोड ते पुलिस ऐं हथियारबंदनि विच में मुक़ाबिलो थी पियो, जंहिंजे नतीजे में हिकु जवाबदार मारिजी वियो। SHO सेक्शन अली असगर शाह मूजिब मुक़ाबले में मारिजी वियल ॾोहारी जी सुञाणप केटी जतोई वासी अब्दुल जब्बार चांडियो तौर थी आहे। SHO सेक्शन मूजिब राधण में रूपोश ॾोहारियुनि जे इतलाह ते चाहियो हुयो त छापे में ॾोहारियुनि फायरिंग करे ॾिनी। नबीसर रोड में गुज़िरियल ॾींहुं ॿुॾी वियल नौजवान जो 20 कलाकनि खां पोइ सिमनाले मां लाश हथायो। गुज़िरियल राति सामारो भरिसां ॻोठ हाजी लाशारी वटि नौजवान LBOD जे सिमनाले जे टुटल मोरी जे होल अंदरि मोटरसाइकिल समेत किरी पियो हो। नौजवान सतराम पुट हरचंद वाघड़ियो जो मड़ 20 कलाकनि जी ॻोल्हाबाद सिमनाले मां कढियो वियो। नौजवान सतराम जो डिघी ॻोल्हाबाद वारसनि तोड़े ॻोठाणनि सिमनाले मां लाश हथ कयो। सिमनाले मां नौजवान जे कढियल लाश खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जितां पोस्टमार्टम खां पोइ वारसनि हवाले कयो वियो। दादू में नौजवान घरू अणबणत तां घर अंदरि फाहो खाई ज़िंदगीअ जो अंत आणे छॾियो। B सेक्शन थाणे जी हद मरकपुर मोहल्ला में बेरोज़गारीअ खां तंग अची 32 वरनि जे सजाद पुट सिकंदर भुरगड़ी घर अंदरि फाहो खाई आपघात कयो। नौजवान बेरोज़गारी खां तंग अची घर अंदरि छित वारे पखे में रसो विझी फाहो खाई ज़िंदगीअ जो अंत आणे छॾियो। नौजवान जे आपघात जो इतलाह B सेक्शन पुलिस खे ॾिनो वियो, जॾहिं त लाश वाक़े वारे हंधि पियल आहे। इतवां खे ख़बर ॾियूं त ॾहरकी में शादी खां कुझु कलाक अॻु घोट पुरस्रार नमूने गुम थी वियो। जाम सावल ॾहर पाड़े जो रहवासी घोट अल वधायो शेख ओचितो गुम थी वियो। वारसनि पारां ॻोल्हा करण बावजूदि घोट अल वधायो शेख जो पतो न पइजी सघियो आहे, जंहिं सबबि संदसि वारिस परेशान आहिनि। वालिद मीडिया खे पुट जो मोबाइल फ़ोन नंबर ॾसियो आहे। संदसि गुमशुदगी जो इतलाह थाणे ते ॾिनो आहे, पर हिन वक़्त ताईं पतो पइजी न सघियो आहे। हुन SSP घोटकी खे अपील कई त पुट जी ॻोल्हा में मदद कई वञे। मीरपुर माथिलो में जस्कम तरफ़ां भाण जी एतरादू खोट ख़िलाफ़ ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस कोठाई वई। भाण जी ब्लैक मार्केटिंग में DC घोटकी ऐं एग्रीकल्चर इंतज़ामिया खे मुलविस करार ॾींदे कार्रवाई जो मुतालबो कयो वियो आहे।
ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस डिस्ट्रिक्ट हेड क्वार्टर प्रेस क्लब मीरपुर माथिलो में कोठाई वई, जंहिंमें SUP PP शहीद भुट्टो ऐं आबादगार हारी कमेटी जे अॻवाननि ऐं क़ौमी कारकुननि शिरकत कई। उन मौक़े ते जसकम ज़िले सदर फ़कीर रमज़ान कलवड़ ऐं मीर हसन लाशारी ॻाल्हाईंदे चयो त घोटकी ज़िले में 2 वॾियूं भाण जूं फैक्ट्रियूं हुजण बावजूदि ज़िले जा आबादगार तोड़े हारी भाण लाइ परेशान आहिनि। उन्हनि चयो त DC घोटकी एग्रीकल्चर खातो ऐं भाण जा डीलर मिली भगत करे 3700 वारे भाण जी बोरी 4500 में ब्लैक ते विकिरो करे रहिया आहिनि। उन दौरान आबादगार हारी कमेटी अॻवान ॾाढो ॾहर चयो त आबादगारनि ऐं हारियुनि खे भाण ब्लैक ते विकिरो कई पियो वञे, जेको आबादगारनि जो मुआशी क़तलाम आहे। अॻवाननि चयो त सारियुनि जो अघु 8500 मां घटाए 4000 मुक़ररु कयो वियो आहे, जेका पिणु आबादगारनि ऐं हारियुनि सां दुश्मनी जो सबूत ॾिनो वियो आहे। एडवोकेट नदीम मलाणो ॻाल्हाईंदे चयो त भाण जे ब्लैक मार्केटिंग में ज़िले इंतिज़ामिया डीलरनि खां लखें रुपया वठी खुलेआम इजाज़त ॾेई छॾी आहे, जंहिं जे ख़िलाफ़ अदालत में दरख़्वास्त दाख़िल कराई वेंदी। PP शहीद भुट्टो अॻवान वकार बुज़दार चयो त जॾहिं बि फ़सुल तयारु थींदा आहिनि त उन्हनि जे अघ में लाथ कई वेंदी आहे, जीअं आबादगारनि जो मुआशी क़तलाम करे सघिजे। ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस में भाण जी ब्लैक मार्केटिंग जो ज़िम्मेवार DC घोटकी खे करार ॾींदे सिंध हुकूमत खां मुतालबो कयो वियो त करप्ट DC घोटकी खे बिना देर हटाए हथरादू भाण जी खोट ख़तमु कई वञे। बाडरे खे तालुक़े जो दर्जो ॾियारण लाइ तालका मूवमेंट जे सर ते शहरियुनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। अली मोहम्मद ब्रोही, हमीद सुमरो, कादिर ब्रोही ऐं ॿियनि जी अॻवानी में टाउन हॉल आॾो एहतिजाज करे सख़्त नारेबाज़ी कई वई। अॻवाननि जो चवण त बाडरे वासी गुज़िरियल काफ़ी अरसे खां घुर करे रहिया आहिनि त बाडरे खे तालके जो दर्जो ॾिनो वञे, पर हर सियासी जमायत इक़्तिदार में अचण खां पोइ पंहिंजा वाइदा नथी पाड़े। उन्हनि चयो त हर भेरे वाइदा करे वोट वरिता वञनि था, पर बाडरे खे तालके जो दर्जो नथो ॾिनो वञे। बाडरे शहर वॾी आबादी रखंदड़ हुजण बावजूदि बुनियादी सहूलियतुनि खां महरूम आहे। एहतिजाज कंदड़नि जो चवणु आहे त बाडरे जी तरक़ी जो हल फ़क़ति तालके जो दर्जो मिलण सां आहे। ईंदड़ इलेक्शन में समूरनि सियासी जमायतुनि जो बाइकॉट कंदासीं। उन्हनि मुतालबो कयो त बाडरे खे तालके जो दर्जो ॾेई नोटिफिकेशन जारी कयो वञे, ॿी सूरत में एहतिजाज जो सिलसिलो जारी रखियो वेंदो। कंबर में ॻोठ ॾाथो जी वांढ जे रवासियुनि पुलिस नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे। उन मौक़े ते उसामा चांडियो मीडिया खे ॿुधायो त असांखे ॻोठ में किरियाने जो दुकानु आहे, ओधर जा रहियल पैसा घुरण तां इम्तियाज़ चांडियो ऐं ॿियनि हमलो करे लठियूं ऐं डंडा हणी 15 सालनि जी भेण खे ज़ख़्मी करे छॾियो। हुन ॿुधायो त अहिड़े वाक़े जी NC हद जे शहीद फ़तेह हयात थाणे ते दाख़िल कराई, पर पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार न पई करे। उन मुतालबो कयो त वाक़े जो केस दाख़िल करे हमलो कंदड़नि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ कयो वञे। मीरपुर ख़ास में धारियनि जी आबादकारी ऐं गैर क़ानूनी परडे॒हनि खे निकाली ॾियण लाइ GA सिंध महाज़ तरफ़ां एहतिजाजी रैली कढी वई। चेयरमैन अब्दुल ख़ालिक जूणे जो, हाशिम खोसो, अमीर अली जूणे जो ऐं ज़हू लग़ारी जी अॻवानी में प्रेस क्लब खां रेलवे स्टेशन ताईं रैली कढी वई। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे उन्हनि चयो त हिक तरफ़ सिंध जे वसीलनि खे लुटे नुक़सान पहुचायो वियो आहे, पर सभ खां वॾो नुक़सान अफ़गानिस्तान समेत ॿियनि मुल्कनि जे माण्हुनि खे आणे सिंध में आबाद करण सां थियो आहे। उन्हनि चयो त परडे॒हिनि पाण खे परडे॒ही ज़ाहिर करण बदिरां उबतो हिते कूड़ा सुञाणप कार्ड ठहिराए पाण खे सिंध जो रहवासी साबित करण जी कोशिश करे रहिया आहिनि। उन्हनि चयो त हिन वक़्तु उहे समूरा परडे॒ही माण्हू सिंध जे वसीलनि ते वॾो भार आहिनि, जिन खे हाणे कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कयो वेंदो। उन्हनि मुतालबो कयो त सिंध जे शहरनि ऐं ॿहिराड़ियुनि मां समूरनि धारियनि खे निकाली ॾिनी वञे।